टंडे गुलाम अली लॻ ॾहूं वाटर स्टाफ वटि कोच कल्टी थियण सबबि पीटसन समेत 3 ॼणा फौत थी विया। 3 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हैदराबाद खां ईंदड़ तेज़ रफ़्तार कोच मेंह खे बचाईंदे कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में हिकु पीटसन समेत 3 ॼणा फौत ऐं 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अफ़सोसनाक रोड हादसे जे हवाले सां त टंडे गुलाम अली लॻ ॾहूं वाटर स्टाफ वटि कोच कल्टी थियण सबबि पीटसन समेत 3 ॼणा फौत थी विया। 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हैदराबाद खां ईंदड़ तेज़ रफ़्तार कोच मेंह खे बचाईंदे कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में हिकु पीटसन समेत 3 ॼणा फौत ऐं 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। टंडे गुलाम अली लॻ ॾहूं वाटर स्टाफ वटि कोच कल्टी थियण सबबि पीटसन समेत 3 ॼणा फौत थी विया आहिनि। 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हैदराबाद खां ईंदड़ तेज़ रफ़्तार कोच मेंह खे बचाईंदे कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में हिकु पीटसन समेत 3 ॼणा फौत ऐं 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। टंडे गुलाम अली लॻ ॾहूं वाटर स्टाफ वटि कोच कल्टी थियण सबबि पीटसन समेत 3 ॼणा फौत थी विया। 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हैदराबाद खां ईंदड़ तेज़ रफ़्तार कोच मेंह खे बचाईंदे कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में हिकु पीटसन समेत 3 ॼणा फौत ऐं 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। टंडे गुलाम अली लॻ ॾहूं वाटर स्टाफ वटि कोच कल्टी थियण सबबि पीटसन समेत 3 ॼणा फौत थी विया आहिनि। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं टंडे गुलाम अली लॻ ॾहूं वाटर स्टाफ वटि कोच कल्टी थियण सबबि पीटसन समेत 3 ॼणा फौत थी विया आहिनि। टंडे गुलाम अली लॻ ॾहूं वाटर स्टाफ वटि कोच कल्टी थियण सबबि पीटसन समेत 3 ॼणा फौत थी विया। 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं टंडे गुलाम अली लॻ ॾहूं वाटर स्टाफ वटि कोच कल्टी थियण सबबि पीटसन समेत 3 ॼणा फौत थी विया आहिनि। 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि।